खैरपुर में अंजमन ताजरान के सरपरस्त आला लाला فرقان शेख क़राची में अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं MNA ڈاڪٽر सैयदा नफीसा शाह जीलानी सां धार मुलाक़ात कई। उन मौके ते सैयद क़ाइम अली शाह ऐं ڈاڪٽر सैयदा नफीसा शाह जीलानी चयो त पीपल्स पार्टी जे योम तासीस जे मौके ते सखर में 30 नवंबर ते वॾो जलसो मुनक़द कयो वेंदो, जंहिंखे बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। हुननि चयो त इमरान खान हाणे ई मथे ते हथ रखी रोए रहियो आहे। हुकूमत हलाइण क्रिकेटरनि जे हथ में नाहे। हुकूमत हलाइण लाइ टीम खपंदी आहे जेका इमरान खान वटि नाहे। उन मौके ते लाला فرقان शेख चयो त सैयद क़ाइम अली शाह ऐं ڈاڪٽر सैयदा नफीसा शाह सां मुलाक़ात खुशगवार मूड में थी। हुन चयो त योम तासीस जे जलसे खे कामयाब कराइण लाइ खैरपुर में रैली कढी कैंपूं लॻाई वेंदियूं, जंहिं जी ज़िम्मेवारी सैयद क़ाइम अली शाह ऐं ڈاڪٽر सैयदा नफीसा शाह जीलानी मथां रखी आहे। उन मौके ते मुलाक़ात में नज़ीर फुलपोटो, सराई निसार ख़ासकेली, गुलशन सोलंकी, शकील शेख रशीद ऐं ॿिया गॾु हुया।